नाज़रीन, मदेजी जे डिग्री बॉयज़ कॉलेज में 3 डिसंबर सिंध जी सकाफ़ती ॾियारे जे हवाले सां प्रोग्राम मुनक़द कयो वियो। प्रोग्राम में शागिर्दनि ऐं उस्तादनि क़ौमी गीतनि ते झूमरियूं हणी टेबलोस पेश करे प्रोग्राम में वेठलनि खे झूमाए छॾियो। रिपोर्ट करे रहियो आहे तौहीद ब्रोही। नाज़रीन, मदेजी जे गवर्नमेंट डिग्री कॉलेज बॉयज़ में 3 डिसंबर के हवाले से इतने सकाफ़ती जो कल्चर डे जो प्रोग्राम रखियो हुआ। अचो तो इतने मौजूद जो उस्ताद साहिबान जो स्टूडेंट्स उन्होंने सां ॻाल्हि ॿोल कयूं। उहे इन 3 डिसंबर जो धरती टीवी जो ऐलान है, उन ऐलान ते कहिड़ियूं तैयारियूं कयूं आहिनि? अॻे में तो तव्हां प्रिंट इलेक्ट्रॉनिक मीडिया ख़ास करे धरती टीवी वारनि जी महिरबानी, जो 3 डिसंबर असो सकाफ़ती जो ॾिहाड़ो है ईद का घट कंहिंजे वाल ना है। असो जो कल्चर है एक पुरानो कल्चर है ऐं जो माण्हुनि खां तक़रीबन विसरी वियो हो, तव्हांजी महिरबानी सां उहो ॿीहर ज़िंदा थियो आहे। असांजी कॉलेज गवर्नमेंट बॉयज़ डिग्री कॉलेज मदेजी में सिंधी सकाफ़ती ॾियारो मल्हायो थो वञे। इन जो मतिलबु इहो आहे त असां दुनिया खे ॾेखारियूं त असांजी सकाफ़त कहिड़ी आहे। असांजी सकाफ़त में अजरक टोपी शामिल आहिनि। कल्चर जो ॾींहुं आहे असांजो। असांजी जेका सकाफ़त आहे सिंध जी सकाफ़त, उहा दुनिया जे तमामु सकाफ़तुनि खां अफ़ज़ल ऐं बहितर तरीन आहे। असांजी सॼी साल जी तयारी हूंदी आहे। असां सिर्फ़ु हिकु ॾींहं ते सिर्फ़ु सकाफ़त न मल्हाईंदा आहियूं, छो जो जंहिं शइ सां असली प्यारु हूंदो आहे उनखे उन हिकु ॾींहं ते न मल्हाइबो आहे, उनखे सॼी ज़िंदगी पाण सां गॾु रखिबो आहे ऐं उन सां सॼी ज़िंदगी प्यारु कबो आहे। रिपोर्टर तौहीद ब्रोही, धरती टीवी न्यूज़, मदेजी।